मां पाजन सुनन के चैलेंज तो क्या अल्टीमेटम तो क्या मता को सुबाने ता को पूछे ता सुनन मोई मानुन के आयो हुयो वाए जो भलो कई पर शियन के खुश करे वियो यो सुनी नाए सुनने जो दुश्मन है जे उन्हनि खे खुश करणो हुजे हा त असां सॼी ज़िंदगीअ में कॾहिं न कॾहिं कारो कपिड़ो कयूं हा सुभान अल्लाह कॾहिं मातम कयूं हा कॾहिं उन्हनि जी मजलिस में वञूं हा बाक़ी वॾियूं आछूं थियूं उन्हीअ जो शायदि सैयद गुलाम शबीर कंडियारो जो प्रोफेसर कॉलेज जो शायद मां बाबा तेरे जदोई में तकरीर करे लथुसि छिया कढा साईं खे अचे चयूं त हाफ़िज़ असां को घणा पैसा वठंदो त असां वटि मजलिस पढ़ंदो साईं जन घणा पैसा ॾींदो इहा 20 सालनि जी ॻाल्हि आहे तॾहिं जल फटाको हुअसि चई 20,000 चई असां ॾींदासीं त मूंखे जे कन में थींदे पयूं अचनि था 20,000 ॾियनि था हाणे त भला तकिड़ो हणी अचूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह अलीअ जो शान बयान करण ऐं ईमान नबी ने फरमायो त अन नज़र इला वजह अली जिन इबादतुन अलीअ जे मुंह खे ॾिसण इबादत आहे बेशक हाणे न ॻाल्हाईंदो त इहो मौला अली पुॼंदो सुभान अल्लाह नारे हैदरी अन नज़र इला वजह अली जिन इबादतुन अलीअ जे मुंह खे ॾिसण इबादत आहे रसूल जो फरमान आहे अन नज़र इला अली जिन इबादतुन अलीअ खे ॾिसण इबादत आहे अलीअ जे पेरनि खे ॾिस त इबादत बेशक अलीअ जे हथनि खे ॾिस त इबादत नबीअ फरमायो त ज़िक्र अली जिन इबादतुन अलीअ जो ज़िक्र करणु इबादत आहे छा जोड़िया छा शियनि खे ख़ुशि था कयूं सुभान अल्लाह ऐं नबीअ फरमायो त मन अहब अलीयन फक़द अहबनी व मन अहबनी फक़द अहबल्लाह व मन अबगद अलीयन फक़द अबगदनी फक़द अबगदल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबीअ फरमायो त जंहिं अलीअ सां मोहब्बत कई उन्हीअ मां रसूल सां मोहब्बत कई बेशक जंहिं रसूल सां मोहब्बत कई उन्हीअ ख़ुदा जे ज़ात सां मोहब्बत कई जंहिं अलीअ सां बुग़्ज़ रखियो उन्हीअ मां रसूल सां बुग़्ज़ रखियो जंहिं रसूल सां बुग़्ज़ रखियो त अल्लाह सां बुग़्ज़ रखियो ॿेड़ी इन जी ॿुॾी बेशक बेशक सुभान